सिंध टीवी नेटवर्क पारा सिंध के रामजनवारी वज़ारत के सहकार से शुरू कयल शेर सिंध मलाखड़े जा 6 मरहला पुजाणीअ ते पहुता। 27 जनवरी ते सखर डिवीज़न में घोटकी के रहमू वाली पार्क का शुरुआत थी, जै बाद लाड़काने डिवीज़न में 31 जनवरी, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 4 फरवरी, हैदराबाद डिवीज़न में 11 फरवरी और मीरपुर खास डिवीज़न जा 15 फरवरी ते मुकाबला कराया वया। जै बाद शेर सिंध मलाखड़े के डिवीज़नल 6 मरहले में 18 फरवरी ते पिपरी के शहीद बेनज़ीर भुट्टो फुटबॉल ग्राउंड ते मुनक़िद करायो वियो। अड़े नमूने पहिरें, ॿिए ऐं टें जोड़ के 36 पहलवाननि कामयाबी हासिल करे फाइनल मुकाबले लाइ क्वालिफाई कयो। पिपरी के शहीद बेनज़ीर भुट्टो फुटबॉल ग्राउंड ते मुनक़िद थियल मलाखड़े की शुरुआत शाम के सिज लहण से मलीर के पिपरी वारे फुटबॉल ग्राउंड ते आतिशबाज़ी से कई वई, जैसे ॾिसण लाइ पिपरी, गुलशन हदीद, भेंस कॉलोनी, शाह लतीफ़ टाउन और ॿियनि इलाइक़नि में 7 की तइदाद में माण्हू पहुता और शेर सिंध मलाखड़े बाबत थींदड़ तैयारियों भी शौक़ से ॾिठियूं। आतिशबाज़ी की पुजाणी ते यकतारे ऐं चपड़ी के मशहूर रागी गुलशेर तीवणो सुर वरखा कया। मौसीक़ी की महफ़िल रात देर ताईं जारी रही और नौजवाननि पारां दिल खोले शेर सिंध मलाखड़े की कामयाबी जो जश्न मल्हायो वियो। पिपरी फुटबॉल ग्राउंड ते सुबह थींदे ही रैलियुनि की सूरत माण्हुनि के पहुचण जो सिलसिलो शुरू थियो। इन खां अॻु ही पिपरी ग्राउंड में स्टेज ऐं ॿियनि कैंपुनि सां ग्राउंड के सजायो वियो हो। पेनाफ्लेक्स सां सजायल ग्राउंड पिणु माण्हुनि जे ॾिसण जे लाइ ख़ासि दिलचस्पी जो सबबु हो। सख़्त गर्मी बावजूद हज़ारनि की तइदाद में मल जे शौक़ीन न रुगो शिरकत कई, पर सोभ हासिल कंदड़ पहलवाननि के इनाम भी ॾिनो। इन मौक़े ते पहलवाननि, जजनि ऐं मल ॾिसंदड़नि जो चवणु हो त मां चवां थो 5 डिवीज़न में मलाखड़ा अहिड़ा बहितरीन तरीक़े से थी आया आहिनि। हीउ आख़िरी मरलो आहे कराची डिवीज़न जो, जंहिंमें एतिरो जज़्बो पहलवाननि में त हीउ सिंध टीवी वारा ऐं सिंध स्पोर्ट बोर्ड वारा प्रोग्राम कराइनि पिया ऐं अहिड़ो जज़्बो अथनि त हू चवंदा असां शेर सिंध बनियूं। कोशिशि त हर हिक जी अहिड़ी आहे त बराबरि असां तयारी कई अथनि, महिनत कई अथनि। हाणे खटे क़िस्मत ॾियण वारो मालिक इज़त ऐं बहितरीन मुक़ाबला हलनि पिया, वॾे जज़्बे सां मुक़ाबला पिया हलनि। ईंदे शर्त मूं तव्हां हैदराबाद वारनि जो, कराची वारनि जो प्रोग्राम ॾिठो आहे जी, ॾाढी दिलि खे ख़ुशी थी आहे। सिंध टीवी वारनि एॾो इंतज़ाम कयो आहे जो आउं सलाम पेश थो करियां सिंध टीवी वारनि खे, जो एॾो इंतज़ाम रखियो आहे ऐं एतिरा माण्हू गॾु कया आहिनि ऐं जेके मलूं हलनि पियूं। ऐं ॾिसां पियो सभु पासे मलाखड़ा ॾिसी आयो आहियां, पर हिते जा पहलवान कराची डिवीज़न जा पंहिंजा जेके बि आहिनि सभु दाव इस्तेमालु कनि पिया। 32 दाव आहिनि, जिन 32 दावनि में पूरी कोशिशि कनि पिया त असां को बि दाव करे मल खे किरायूं। ही हिकिड़ी दिली शौक़ु हूंदो आहे सिंधियुनि माण्हुनि खे, पर ही रांदि मरी चुकी हुई, मतिलबु पहलवानी जेका हुई ख़तमु थी चुकी हुई। पर सिंध टीवी वारनि ही कोशिशि करे जेकमाबाद खां वठी खणी कराची ताईं पहुचाई आहे। ही ॾाढियूं सुठियूं मलूं 20 सालनि ताईं मूं मल अहिड़ी न थी आहे जेके ही पहलवान हिते कराची में विढ़नि पिया। बहितरीन प्रोग्राम थियो आहे ऐं सिंध टीवी वारनि खे जस आहे जो पुराणी सखाफ़त असांजी आहे उनखे उजागर कयो वियो आहे। गुलशन हदीद जी एरिया पिपरीअ में प्रोग्राम थिए पियो, तव्हां ॾिसो पिया त केतिरा माण्हू ख़ुशि आहिनि ऐं हज़ारनि जे तइदाद में माण्हू जेको आहे हिन रांदि खे ॾिसण जे लाइ कठे थिया आहिनि। सिंध टीवी वारनि जा असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं। साईं असांखे तमामु बहितरीन ऐं सुठो लॻो आहे। असां मीरपुर ख़ासि बि वियासीं, उतां खां आया आहियूं, असांखे ॾाढो वॾो मज़ो लॻो आहे ऐं असांजी सिंध जेको आहे सिंध टीवी वारनि तमामु जेको असांजी इन सकाफ़त खे मथे खयो वियो आहे ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे जेको असां पंधु एतिरो करे वरी बि असां जेको ॾाढा शौक़ीन पहिरीं असां बि मल हुआसीं। मज़ो अचे थो, अहिड़ा प्रोग्राम मतलब कहिड़ा आहिनि? मज़ो वॾो थो अचे, भली कार चऊं था मेलाननि खे मज़ो वॾो अचे थो, तमामु सुठो। हे सिंध टीवी वारनि जी तरफ़ खां असां शुक्रगुज़ार आहियूं। ॿिए पासे शेर सिंध कराची डिवीज़न के मुक़ाबले वारे प्रोग्राम में वॾे वज़ीर के ख़ासि सलाहकार मुर्तज़ा बलोच, PPMPA साजिद जोखियो, कराची ज़िले काउंसिल के चेयरमैन सलमान अब्दुल्ला मुराद, DMC मलीर के चेयरमैन जान मोहम्मद बलोच, जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, हुसैन बख्श नारेजो, कोसैन कुरैशी, ज़मीर हाजाणो,
चेयरमैन स्पोर्ट्स कमेटी नज़ीर अहमद भुट्टो, मेंबर ज़िला काउंसिल सलीम बलोच, मंजूर बलोच, तारक पठान, श्रीचंद ककरेजा, पीपी अगवान इमदाद जोखियो, कादिर बलोच, मीर अब्बास टालपुर, सत्तार भट्ट, मनीर बार जे अॻूणे सेक्रेटरी एडवोकेट लुत्फुल्ला सीलरो, हबीबुल्ला मेमुण, यासीन नूनारी ऐं ॿियनि सियासी तोड़े समाजी अॻुवाणनि भरपूर शिरकत कई, जंहिंजी शानदार आजियां बि कई वई। उन मौके ते सियासी ऐं समाजी अॻुवान सिंध टीवी नेटवर्क ऐं सिंध जे रांदियुनि वारे खाते जे शेर सिंध मलाखड़े मुनक़िद कराइण वारी कोशिशुनि खे साराहींदे चयो त सिंध टीवी खे मुबारकबाद पेश कयूं था। जसो जे उन्हनि खे जो हुन सिंध जे सकाफ़त कार्य सां गॾु मिली करे हीअ असांजी सकाफ़ती रांदि खे बाक़ाइदा हिकिड़ो प्रोटोकॉल ॾिनो आहे, मीडिया में हिकिड़ी कवरेज ॾिनी आहे ऐं हिकिड़ी असांजी सिंध जी सकाफ़त जहिड़े तरीक़े सां असां वटि अजरक ट्रॉफी आहे, इन तरीक़े सां असांजूं रांदियूं बि असांजी सकाफ़त आहे ऐं मलाकड़ो असांजे माण्हुनि जी दिलचस्पी तव्हां हुन मां अंदाज़ो करे सघो था त हज़ारनि जी तइदाद में माण्हू आया आहिनि। असांजा मल पहलवान, असीं जेतिरो पंहिंजे मल पहलवाननि खे प्रोजेक्ट कंदासीं, जेतिरो उन्हनि जी हिम्मत अफ़ज़ाई कंदासीं ओतिरी घटि आहे। ऐं हिकु दफ़ो ॿीहर सिंध टीवी जो तोराए थो आहियां, सिंध टीवी खे सलाम पेश थो करियां, जसो जे उन्हनि खे थियनि असांजी सकाफ़ती रांदि खे एॾी अहमियत ॾिनी आहे, उनखे उजागर कयो आहे। ऐं सिंध टीवी जो तोराए थो आहियां। सभ खां पहिरीं आउं सिंध टीवी वारनि खे एप्रिशिएट थो करियां त सिंध जी सकाफ़त खे उजागर कनि था ऐं सिंध जे हर मसइले खे उजागर कनि था। उन्हनि जे लाइ उहो ख़िराज तहसीन लाइ कनि। ऐं अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी असांजे ज़िले मलीर जे अंदरि पिपरी जो इलाइक़ो जेको हिकिड़ो पुराणो गंजान आबादी आहे, सिंधियुनि जी आबादी आहे, ऐं हिते हिननि प्रोग्राम कयो जे अॼु हज़ारे माण्हुनि खे एंटरटेनमेंट बि ॾियनि पिया ऐं सिंध जी सकाफ़त खे बि उजागर कनि था। ऐं हीअ ई हिकिड़ी चीज़ आहे जेका सकाफ़त हूंदी आहे, जेका तहज़ीबनि खे बचाईंदी आहे, क़ौमुनि खे बचाईंदी आहे, उहा सकाफ़त हूंदी आहे। मां पहिरीं त सिंध टीवी ऐं रांदियुनि वारी जेकी वज़ारत आहे उनखे मुबारकबाद थो ॾियां त कम से कम हीअ जेके असांजी तारीख़ी जेकी रांदि आहे, जेके इन सिंध धरतीअ जो 5000 साल पुराणी इहा रांदि आहे, उन रांदि खे उजागर करणु ऐं इन कराची जेको तारीख़ी शहरु आहे सिंध जो, सिंध जी जेके हिकिड़ी नस वांगुरु जेको कमु थो करे, त उते सम्झां थो त हीअ हिकिड़ी रांदि थियणु ऐं माण्हुनि में इहा एक्टिविटीज़ तव्हां पाण ॾिसो त हज़ारे माण्हू उते गॾनि, इहे मलीर जा माण्हू जेके हिन रांदियुनि खे पसंदि कंदा आहिनि। ऐं सम्झां थो त इहा सिंध टीवीअ खे मुबारकबाद थो ॾियां ऐं रांदियुनि जे वज़ीर खे बि मुबारकबाद थो ॾियां, जिन गॾिजी करे हिकिड़ो हुनजे इहो जेको पूरे सिंध जे अंदरि अॼु मलीर जे अंदरि इहो कयो पियो वञे, जिते मल जा जेके पहलवान आहिनि उन्हनि में इनामूं विरायूं वेंदियूं ऐं जेके हिकु नंबर ईंदो आहे सम्झां थो उनखे शेर सिंध जो लक़ब मिलंदो। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं जेको हीअ इलाइक़ो आहे पिपरी जो इलाइक़ो आहे, जेको मुंहिंजो हल्को बि आहे ऐं मुंहिंजे हल्के सां गॾोगॾु हिते सॼो असांजो इलाइक़े जा राज्य जा माण्हू रहनि था जेके टोटली हिते गॾनि, त मुबारकबाद थो ॾियां सभिनीनि दोस्तनि खे। मां अॼु ॾींहं ते ख़ासि करे सिंध टीवी खे अॼु ॾींहं ते प्रोग्राम करण ते मलीर में मां मुबारकबाद ॾियां थो ऐं इहो असां सभिनीनि माण्हुनि ते फ़र्ज़ु थिए थो असां उहे सकाफ़ती ॾिहाड़ा, सकाफ़ती रांदियूं ऐं सकाफ़त जा जेके असांजा सिस्टम आहिनि सभु असां नौजवान नसल खे इहा आगाही मिले पई। ऐं अॼु ॾींहं ते मूंखे ॾाढो सुठो महसूसु थिए थो त हीअ जेके माण्हू तफ़री ऐं एंटरटेनमेंट मिली पई इहे आईंदा बि इनशाला थींदी। सिंध जी मल आहे, सिंध जूं जेके रांदियूं आहिनि उन्हनि खे उजागर कयो वञे ऐं उहो जेके मल पहलवान आहिनि उन्हनि जी बि परगोर लधी वञे। असां इन खे बहितर अमल सम्झूं था। सिंध जूं जेके बि रांदियूं आहिनि उन्हनि खे उजागर कयो। हा, इहा जेका आहे ॿाहिरियुनि मुल्कनि में बि असांजा सिंध जा मल उते मलूं विड़ी आया आहिनि। असांजी सिंध जी इन मल खे जेका आहे उजागर कयो वञे। असांजी पुराणी हिकिड़ी रवायत आहे सदियुनि खां हीअ जेका आहे मलुनि जूं। असां चवंदासीं त जेको सिंध टीवी प्रोग्राम रखायो आहे तमामु बहितरीनु प्रोग्राम रखायो आहे। जीअं ॿियनि ज़िलनि में बि प्रोग्राम कंदे अॼु हिते कराची में प्रोग्राम रखियो आहे, इहे जस लहण आहे। मां सभिनी खां पहिरीं सिंध टीवी जो शुक्रगुज़ार आहियां कि जे शहर
सिंध जो जेको मलाकड़ो जेको सकाफ़त आहे सदियों पुराणो सकाफ़त आहे इन जो उजागर करण जे लाइ पाण रिस्पॉन्स करे पियो त ही सुठी रांदि आहे दुनिया में उजागर करण जो ज़रूरत आहे पंहिंजे सकाफ़त खे सिंध जा माण्हू अमन मोहब्बत ऐं यकजहती ऐं शाह लतीफ़ जी कलंदर जी धरती आहे ऐं शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी धरती आहे त इन मल जेके विढ़नि था इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु खपे। ख़ासि तौर पे इन सिंध टीवी वारनि ऐं ॿियनि दोस्तनि जा मशकूर आहियूं जेको इन हिकु पुराणी जेको असांजो जॾहिं असां नंढपिण में हूंदा हुआसीं स्कूल पढ़ंदा हुआसीं त असां वटि इहो मल जो सिलसिलो जेको मलाकड़ो हूंदो हो असां स्कूलनि में छुट्टी करे फ़ौरन वञी मल ॾिसंदा हुआसीं जाम 11 फुटबॉल ग्राउंड ते। बहरहाल ही तमामु हिकिड़ी सुठी मक़सद पुराणी सकाफ़त उजागर कयो आहे। असांखे तमामु हक़ीक़त ईअं आहे त हीअ सुतल रांदि सिंध जी सकाफ़त जेको आहे त पुराणी सिंध टीवीअ वरजाई आहे। उन खां पुठि में सिंध टीवीअ जो अंदाज़ो त ईअं थियो त सिंध जी तारीख़ त 5000 साल पुराणी पर उन में हिकु हिसो सिंध टीवी बि थी वई आहे तारीख़ जॻाइण में। जे घोटिके खां वठी मुक़ाबिला थींदा आया आहिनि यकी हलंदा आया आहिनि त असां दिलचस्पीअ सां ॾिसंदा रहिया आहियूं पर रांदि नारे वज़ारत ऐं जेको सिंध टीवीअ क़दम खयूं आहे त इहो सारा जेतिरी साराह कयूं एतिरी घटि आहे। पर हिन वक़्तु सभई गॾिजी अचे वरी जेको कराचीअ ते रंग लॻायो अथऊं हिन घुटियल मौसम ते ऐं कराचीअ जे हवाले सां इहे जाग करणु असां सभिनी दोस्तनि जी हीअ हमदर्दी कई आहे अचे सिंध टीवी वारनि। सिंध टीवी के जैसो जे जो हिन तरीक़े जो प्रोग्राम रखिया ई आहे। सिंध सूफ़ियनि जी सरज़मीन आहे, सिंध औलियानि जी सरज़मीन आहे, सिंध मोहब्बत जी धरती आहे, सिंध प्यार जी धरती आहे। अहिड़नि प्रोग्रामनि करण सां हिन खे पंहिंजे जेको क़दीमी हिकिड़ो रांदि आहे जेको असांजे कल्चर जो हिसो आहे इन खे प्रोमोट थियण में मदद मिलंदो ऐं सिंध टीवी खे जस हुजे जो अहिड़ो प्रोग्राम मुनक़द कयईं। तमामु सुठो क़दम आहे ऐं सिंध टीवी असांजी सिंध में उहा मीडिया आहे जंहिं हमेशह सिंध जी सकाफ़त के सिंध जी तारीख़ के सिंध जी मसइलनि खे उजागर कयो आहे। उन सिलसिले जो मां सम्झां थो इहो हिकिड़ो कड़ी आहे जेको असांजो हिकिड़ो तारीख़ी रांदि आहे जेको असांजो हिकिड़ो सकाफ़ती रांदि आहे मलाकड़ो ऐं उन जी सिलसिले में जेको सिंध टीवी वारनि हिते अॼु मलाकड़े जो पिपरी में मलीर में जेको मुलाकरे जो मुक़ाबिलो करे तव्हां ॾिसो त हिते हज़ारों माण्हू मौजूदु आहिनि छो जो असां सभु इन रांदि सां मुहबत कंदड़ आहियूं। इहो असांजो सकाफ़त जो हिसो आहे असांजो वरसो आहे ऐं इन वरसे खे उजागर करण में जेका सिंध टीवी जी किरदारु आहे उहो क़ाबिल तारीफ़ आहे ऐं उहो क़ाबिल तहसीन आहे। तमामु सुठो पियो लॻे ऐं ख़ासि तौर ते सिंध टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजी PS 130 जो सदर आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां। इहा मुंहिंजी PS में डिवीज़न कराची सॼीअ खे छॾे करे मुंहिंजी PS में हिननि सकाफ़त खे हिकु दफ़ो वरी बि उजागर कयो आहे। गॾोगॾु हिन शइ जी ज़रूरत बि आहे ॾींहुं ब ॾींहुं असांजे हथां हे शयूं खसिजनि थियूं वञनि। हिन शइ खे जेकॾहिं ज़िंदा रखणो आहे त अहिड़ा मेला अहिड़ा मलाखड़ा तमामु ज़रूरी आहिनि ऐं सलाम पेश थो करियां सिंध टीवी वारनि खे जिन हेॾी वॾी हीअ इक़दाम खयो आहे ऐं उमेद आहे त अॻिते बि इन ई तरीक़े सां एजुकेशन ते ऐं सिहत ते ॿिए बि जेके खोड़ सारा इंसानी मसइला आहिनि उन्हनि सभिनीनि ते अवां कमु कंदो ऐं अवां में ही तवक़ो माण्हुनि जो अवां ही सिंध जो मोर्चो आहियो। तमामु वॾी ज़रूरत आहे। सभ खां पहिरीं त आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी जो जंहिं शेर सिंध मुक़ाबिला रखाए मल्ह जी जेका असांजी क़ौमी रांदि आहे जेको असांजो क़ौमी वरसो आहे उहो काफ़ी अरसे खां वठी जेको सो बेध्यानी जे करे उहा पोइ पइजी वई पर हाणे हिन ई हवाले सां जेको सिंध टीवी कोशिशि कई आहे इन में मल्ह जे हवाले सां जेको जोश जज़्बो पैदा थियो आहे अॼु हिते ॾिसी रहियो आहियां या सॼी सिंध में जेके मलाखड़ा थिया आहिनि शेर सिंध मलाखड़ा जंहिंमें पहलवान निकिरी विया आहिनि काफ़ी सारा माण्हू हुआ जेके मल छॾे विया हुआ उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कोन पई। हाणे जॾहिं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई थियणु शुरू थी आहे त आउं सम्झां थो त हिन जी तमामु वॾी ज़रूरत आहे। असां ॿी रांदि कोन ॾिसंदा आहियूं पर मल असां सम्झूं था असांजे रत में शामिलु आहे उनखे हर हाल में हर सिंध माण्हू जेको पसंदि करे थो। अॼु असांजो हिते अचण बि उन सां मल सां मोहबत पंहिंजे सकाफ़त सां मोहबत पंहिंजे कल्चर सां मोहबत जो हिकिड़ो सबूत आहे ऐं तमामु ज़बरदस्त आहे। ऐं तव्हांखे ख़राज तहसीन थो पेश करियां सिंध टीवीअ खे ऐं सिंध गवर्नमेंट जो बि शुक्रगुज़ार आहियां जिन इन में तव्हां सां सहकार कयो आहे गॾिजी प्रोग्राम कयो आहे पर ही आख़िरी प्रोग्राम न हुजणु खपे। मुसलसल सिंध जे क़ौमी
क़ौमी रांदियुनि खे, सिंध जे ॿोली खे, सिंध जे कल्चर खे हथी ॾियण लाइ करे जेके हतल इम्कान क़दम खणी सघूं था, सिविल सोसाइटी, असांजा सरहदीअ वारा माण्हू ऐं उहे सभु गॾिजी जेको सो अहिड़ो को माहौल तयारु कनि जंहिंसां जेको असांजी हिन कल्चर खे, सकाफ़त खे अञा वधीक हथी मिले। सिंध टीवी नेटवर्क पारां सिंध स्पोर्ट्स डिपार्टमेंट जे सहकार सां शुरू कयल मलाखड़े में पिपरी फुटबॉल ग्राउंड ते जिथे मलाखड़ो शानदार नमूने थींदो रहियो, उते नौजवाननि पारां भरपूर नमूने पहलवाननि खे दाद बि ॾिनो वियो। मलिर ज़िले के पिपरी फुटबॉल ग्राउंड में मुनक़िद थियल कराची डिवीज़न के मुकाबले के पहिरें जोड़ में मुख्तियार आलमानी और रजब बारी जो, बे जोड़ में अब्दुल जब्बार उर्फ गुलदस्तो खासकेली और अयाज शाह, जैसे टें जोड़ में शेर खासकेली और महताब कामयाबी हासिल कई। कामयाब पहलवान सिंध टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त कराची जा 6 ज़िला सॼी डिवीज़न में मल पहलवान अची रहा आहिनि, असां पुॼी विया आहियूं। असांजी उमेद आहे इंशाल्लाह आस्ते आस्ते सभु मल पुॼी वेंदा, जेसीं प्रोग्राम शुरू थींदो पुॼी वेंदा ऐं उमेद आहे त शेर सिंध जो इनाम असां ई खटींदासीं। असांखे वधि मां वधि हौसलो आहे ऐं असां तयारी कई आहे, असां महिनत कई आहे। इंशाल्लाह तवक्कल अल्लाह ते भरोसो आहे ऐं इहो तबको या एवार्ड असां ई खणंदासीं। इंशाल्लाह कराची डिवीज़न खणंदी। बिल्कुलु असां पूरी उमेद आहे। इन वक़्तु कराची जे तमामु ज़िलनि मां पहलवान पहुची चुका आहिनि ऐं इंशाल्लाह सिंध टीवी वारनि जी बहितरीनु काविश आहे जेको मलाखड़ के एतिरो कवरेज ॾियनि पिया। असां मुबारकबाद पेश कयूं था सिंध टीवी वारनि खे ऐं पूरी उमेद आहियूं त इंशाल्लाह ही दंगल कराची डिवीज़न वारा खटे वेंदा इंशाल्लाह। मां कोरंगी ज़िले जो सदर आहियां ऐं 28 नंबर में रहां थो। मुक़ाबिलो कंदासीं इंशाल्लाह ऐं शेर सिंध पहलवान में भरपूर हिसो वठंदासीं। असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो असांजे कराची डिवीज़न में सिंध स्पोर्ट बोर्ड जी ताउन सां सिंध टीवी वारनि जी वॾी महिरबानी जे भला प्रोग्राम असांजो कराची में रखायो डिवीज़न जो। इंशाल्लाह असांजो मुक़ाबिलो करे अञा ॿियनि पहलवान सां मुक़ाबिलो कंदासीं जेको मथे लेवल ते। असांखे ॾाढी ख़ुशी आहे। असांजे पिपरी सिंधी गोड में जेको मलाखड़ो थी वियो हिनमें इंशाल्लाह भरपूर इंशाल्लाह भलो मुक़ाबिलो कंदासीं। असां कराची खां आया आहियूं, असांखे वॾो शौक़ु आहे मल पहलवानी सां। पंहिंजे शौक़ जे लाइ असां सिंध शेर सिंध में असां हिसो वरितो आहे। दुआ इहा ई आहे असांजी त असां इंशाल्लाह जीत माणींदासीं ऐं शेर सिंध में पंहिंजो हिसो वठंदासीं। जेके ॾिसूं था नसीब जी ॻाल्हि आहे। मुक़ाबले में केरु नथो केरु चई सघे। मुक़ाबले में नसीब जी ॻाल्हि आहे। सिंध पंजाब जा मल लथा पिया आहिनि, सिंध या कराची जा मल लथा पिया। पाण कराची जो आहियां, नसीब जी ॻाल्हि आहे जेको मारे वेंदो। पिपरी फुटबॉल ग्राउंड में जिथे शेर सिंध मलाखड़े जा डिवीज़नल 6 मरहला मुकमिल थिया आहिनि, उते हाणे मलाखड़े जा शौक़ीन शेर सिंध आख़िर केरु थींदो जे सवाल ते सोचे रहिया आहिनि ऐं कामयाब पहलवान फाइनल मुक़ाबले जी तयारियुनि में आहिनि। असां सम्झूं था सिंध टीवी नेटवर्क ऐं सिंध जे रांदियुनि वारी वज़ारत जे सहकार सां शुरू कयल शेर सिंध मलाखड़े खां पोइ हाणे जॾहिं पाण फाइनल मुक़ाबले ताईं कामयाब सफ़र करे आया आहियूं, तॾहिं इहा ॻाल्हि दावा सां कयूं था त असां सिंधू माथिरी जी क़दीम रांदि मलाखड़े खे ख़तमु थियण खां बचाइण में कामयाब विया आहियूं ऐं हिकु भेरो ॿीहर हिन रांदि सां शौक़ु जीआरण में सोभारा थिया आहियूं। उन करे सिंध जी राजधानी कराची में फाइनल मुक़ाबिलो ॾिसण लाइ पूरी सिंध खे अचण जी कोठ ॾिजे थी। त अचो ऐं मलाखड़े ते राज केरु कंदो, तख़्त ऐं वक़्तु कंहिंजे नाले थींदो ऐं शेर सिंध केरु थींदो, मुक़ाबिला पंहिंजे रूबरू ॾिसो ऐं पहलवाननि जी हिमत अफ़ज़ाई करे सिंध टीवी नेटवर्क जो साथ ॾियो त जीअं सिंध जी अज़ीम तहज़ीब जी क़दीम रांदि खे बचाए मशहूरी ऐं इन रांदि खे मंता ॾियारे सघिजे।